घोटकी तालुके में तारीख़ी माग विञणोठ जो दड़ो छॾिबो आहे। हिते क़दीम आसार मिलिया आहिनि ऐं अलामतूं ज़ाहिर थियूं त कंहिं दौर में हिते को वॾो शहर हो ऐं हिते उन दौर जा माण्हू रहंदा हुआ ऐं जंहिं जाइ ते असां मौजूदु आहियूं उनजे भर में हाकड़ो दरिया जो पेट बि आहे जितां कंहिं दौर में हाकड़ो दरिया वहंदो। हिन माग जी कहिड़ी अहमियत आहे उन हवाले सां आर्कियोलॉजी खाते जा फोकल पर्सन कासिद मल्हा साहब जन सां मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हेनरी कज़िन पंहिंजे किताब एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में शाया कयो आहे, बयानु कयो आहे। उन जे मुताबिक़ त हिकिड़ो एॾो वॾो दड़ो हुयो जीअं समुंड में कोई ॿेट हुजे, यानी कि मैदानी इलाइक़ो हुयो। उन मैदानी इलाइक़े में तमामु परे खां नज़र ईंदड़ ही दड़ो मौजूदु हुयो 1929 में। हींअर मौजूदा सूरत हाल में जेको दड़े खे असां ॾिसूं था त चौधारी ज़रख़े ज़मीन थी वई आहे, कणिक पोखी वई आहे, साई सब्ज़ दड़े खे काटे करे फाड़े करे बि उन ते जेको आहे सो पोख कई वई आहे। हिन जी तारीख़ी क़दामत इहा आहे त हीउ ॿुधमत सां तालुक़ रखे थो, ॿुधमत जे दौर सां। उन दौर सां उन जूं मथाछिरे ते इहे सभु आसार मिलनि था। थी सघे थो त हिन जा जेके कुझु इलाइक़ा हुजनि उन खां बि पुराणा हुजनि ऐं उन जे जेकॾहिं पुराणा आहिनि इहा त अॻिते हली रिसर्च साबित कंदी, तहक़ीक़ साबित कंदी त वाक़ई बि उहे पुराणा तह हिन दड़े ते मौजूदु आहिनि या न। पर हींअर जेको ॾिसण में अचे थो उन में महसूसु थिए थो त काफ़ी वसी इलाइक़े ते फैलियल आहे, 25-30 एकड़नि खां बि शायदि अञा मथे हुजे। बाक़ाइदे हिन जी जॾहिं सर्वे थी, बाक़ाइदे जॾहिं हिननि जी डॉक्यूमेंटेशन थी त असुल हक़ीक़तुनि जी ख़बर पवंदी। उहो काफ़ी वेझो आहे। उन दरियाई वाकिरे में पाणी जेको अचे पियो उहो सिंधु नदीअ खां बि अचे पियो ऐं हाकड़े खां बि अचे पियो। थोरो इन खे तहक़ीक़ करे ॾिसंदासीं त इन जी शुरूआत किथां थी थिए। पर इहा हक़ीक़त आहे त विझड़ोठ जो घणो तालुक़ जेको आहे सो इन ई दरियाई वाकुरे ते हुयो। महसूसु ईअं थो थिए त इहो वाकुरो सॼो साल वहंदड़ हुयो, जंहिंजे करे हिन वॾे शहर जी आबादी जो मौजूदु हुजणु हिते वाज़े रहे थो। आबादी तमामु वॾी ही मौजूदु ही जंहिं जाइ ते असीं बीठा आहियूं रिकॉर्डिंग कयूं पिया, इहो मोहने जे दड़े जी स्टूपा वांगुरु नज़र अचे थो। तहक़ीक़ कजे त वाक़ई हे शहर जे विच ते हिकिड़ो स्टूपा आहे या न आहे। अहिड़े क़िस्म जा आसार जॾहिं असां वरी बि अॻिते ॾिसंदासीं त हुननि जे घरनि जा आसार, हुननि जे रहाइश जा आसार, हुननि जे ॿिए रोज़ानो जी ज़िंदगी गुज़ारण जा कहिड़ा कहिड़ा आसार मिलनि था। हींअर थोरी तहक़ीक़ में असांजे टीम मेंबरनि हीउ हिकिड़ो ॾीओ खणी आया आहिनि। उहो ॾीओ जेको आहे हुननि जी हिकिड़ो रोज़ानी ज़िंदगीअ सां तालुक़ रखंदड़ शयुनि जो हीउ मज़हबी ॾीओ बि पंहिंजी जाइ ते आहे त घर में ॿरंदड़ रोज़ वारो ॾीओ बि आहे। ॿियूं मिटीअ जूं मूर्तियूं बि खणी आया आहिनि त असीं थोरो घुमी ॾिसूं त हिन जी जेका आहे सा तहज़ीबी क़दामत कहिड़े वारी में जेके आहिनि से हज़ारें लखें सालनि खां वठी माण्हू रहंदड़ आहिनि। जेतिरे क़दुरु घोटकी ज़िले जो तालुक़ आहे त हिन में मोहने दड़े जे दौर खां वठी करे आसार मौजूदु आहिनि अॼु जे दौर ताईं। ड्रिब ॾेथरी आहे उहो मोहने जे दड़े जे दौर जो आहे। मूमल जी माड़ी आहे उहो ॿुधमत सां तालुक़ रखे थो। मूमल जी माड़ी हिंदू दौर सां तालुक़ रखे थो ऐं विझड़ोठ जेको आहे ॿुधमत जे दौर सां तालुक़ रखे थो। अहिड़े नमूने सां तारीख़ी शहरनि ऐं क़दीम आसारनि में तमामु घणो मशहूरु घोटकी जो ज़िलो बि आहे। असां इन्हनि सभिनी आसारनि ख़ासि करे विञड़ोठ जी जेका तव्हां अहमियत ॿुधायो था त मोहन जे दड़े वांगुरु ही बि उन जो हमअसर तहज़ीब जो हिकिड़ो शहर आहे। त हिननि असुल सूरत में हिननि खे आणण जे लाइ तहक़ीक़ करण जे लाइ छा थियणु खपे ऐं छा उमेद आहे तव्हां सिंध सरकार में? साईं, जेतिरे क़दुरु इलाइक़े जी ॻाल्हि कजे त इलाइक़े में इहे आसार मूं अर्ज़ु कया। हाणे हीउ जेको आहे ॿुधमत दौर जो जेको दड़ो आहे इहो हिनखे बचाइण लाइ सभ खां पहिरियां जेको आहे सो पुलिस पिकट ॾिनी वञे। इन में इहो आहे त असांजो मिनिस्टर साईं सरदार अली शाह ऐं डायरेक्टर जनरल मंज़ूर कनासरो साहब हुननि जी ज़ाती दिलचस्पी आहे हिननि में ऐं असांजी उमेद बि आहे। असांजी उमेद आहे त हू पंहिंजो ज़ाती दिलचस्पी वठी करे घणो ज़ोर ॾेई करे हितां जी जेका हे माफ़िया आहे ज़मीन खे हड़प करण वारी, क़दीम आसारनि खे मिसारण वारी जेका माफ़िया आहे उन्हनि ते नज़र रखे। उन्हनि ते नज़र रखण फौरी तौर ते असांखे पुलिस पिकट हिते आणे। पुलिस पिकट आणण खां पोइ हिनखे बाक़ाइदे दीवार ॾियारी वञे। दीवार ॾियारण खां पोइ जेको आहे सो हिन ते तहक़ीक़ कई वञे। तहक़ीक़ करण खां पोइ जेको आहे सो नंढो म्यूज़ियम ठाहिजे ऐं डिस्ट्रिक्ट जो हेडक्वाटर आहे उते बि म्यूज़ियम ठहे। उते म्यूज़ियम ठहे त जिथे जिथे आसार मौजूदु आहिनि उतां नवादरात गॾु करे उते रखिजनि ऐं असांजे ईंदड़ मुस्तक़बिलनि जे लाइ रोशनीअ जी राह बणिजनि। मोहम्मद सुलेमान महर असां सां मौजूदु आहिनि हिते। पाण मौक़िक़ आहिनि, लेखक आहिनि, ख़ासि करे इन इलाइक़नि में घोटकी जे डिज़र्ट वारे एरिया में इलाइक़े में इन्हनि तमामु घणो कमु कयो आहे। इन्हनि आसारनि जे बारे में चङी ॼाण रखंदा, असां सां ॻाल्हि ॿोल कंदा। तमामु वॾी रिसर्च कई आहे
हितां जा जेके नवादरात जेके बि शयूं मिलियूं आहिनि उहे उन वटि बि मौजूदु आहिनि। हुन पाके ते हिकिड़ो मकालो बि तरतीब ॾिनो आहे। उन खां अलावा जेतिरो मूंखां मुमकिन थी सघे मूं पंहिंजे सिंध में बि कुझु कमु कयो आहे। अलबत्ता ॻाल्हि इहा आहे त हीअ वरी हिस्ट्रिकल पॉइंट आहे, हिस्ट्रिकल जॻह साइट आहे। हीअ रेणी रिवर जे कपर ते मौजूदु आहे। हिन जी सिविलाइज़ेशन जेका आहे उहा इहा आहे त जीअं मल्हार साहिबु ॿुधायो त हीअ दर हक़ीक़त जेके बि हितां जा आसार मिलिया आहिनि इन जी जेकॾहिं असां भेट कयूं था त टेक्सला में मौजूदु म्यूज़ियम में असीं वियासीं। उते जेके बि नवादरात आहिनि ॿुध मत जा जेके बि शयूं आहिनि उन्हनि ऐं हिननि जो पाण में मेलाप थिए थो। हिकु जहिड़ा ई आहे जंहिंमां असां भाए सघूं था या महसूसु करे सघूं था त हीअ जेका तहज़ीब आहे उनजो उन में पाण में हिकिड़ो डिघो मेलाप आहे, तसलसल आहे। हीअ शहर विझड़ोट जंहिंखे अरब मौरखनि लिखियो आहे विजोरता, ऐं उनखां अलावा क़दीम सिंध जो मौक़िक़ आहे काका भैरूमल अडवाणी, उन लिखियो आहे विजड़ोट। उन बाक़ाइदे लिखियो आहे त रेणी रिवर जे कपर ते हीउ शहर क़ाइमु रहियो आहे। डॉक्टर बलोच साहिब रिसर्च कई आहे ऐं हीअ तमामु वॾी तारीख़ी जॻह आहे। काफ़ी अरसे खां वठी असां अरबाब अख़्तियार खे इहो अर्ज़ु कंदा रहिया आहियूं त बाबा तव्हां हिन जॻह खे सिक्योर कयो। असांजी हिकिड़ी तारीख़ी साइट आहे। बिला वजह हितां जा माण्हू बहासरनि जेके हिन खे ख़राबु पिया था कनि एग्रीकल्चर लैंड कढण जे लाइ, त हीउ सॼो जेको बिड़ो आहे हिन खे मुनदम कनि था पिया। हीअ तारीख़ जेके माॻ आहिनि इन खे मिटाइनि पिया था। अॼु खां तक़रीबन 20-25 साल पहिरियों ही तक़रीबन 150-200 एकड़ ते मुश्तमिल बिड़ो हुयो जेको हाणे घटिजी वञी 20-25-30 एकड़नि ते बीठो आहे। त असांखे इन चीज़ जी ॼाण न हुई। पोइ हिते बारिशूं वग़ैरह थींदियूं, काफ़ी माण्हुनि खे हिते ज़ेवरात वग़ैरह बि मिलिया बारिशुनि में। उन खां पोइ जेको आहे असां ईअं घुमण जे लाइ हिते आयासीं त पोइ ॾिसूं त सही आहे चीज़ कहिड़ी आहे। आख़िर हिते आयासीं त कुझु असांखे हितां भॻल टुटल बर्तन ऐं कुझु सामान साबित असांखे हालत में मिलियो। पोइ पाण में संगत जेको आहे सर्च कयोसीं हिनखे मोहन जे दड़े खे, त साॻियूं चीज़ां असांखे उहे मिलियूं इंटरनेट जे ज़रिए। उन खां पोइ असां हिते अचणु हिकिड़ो जीअं मामूल बणंदो आहे ईअं ई बणाए छॾियो। ॾुजे ॾींहुं टीजे ॾींहुं हिते चकर लॻायूं पिया। जेका चीज़ असांखे मिले पई असां पाण सां गॾु खणी करे उनखे सेफ पिया कयूं। छो हिते जेका चीज़ बि यानी की हिन खे मिली आहे त काफ़ी माण्हू जेका उनखे भञी टोड़े पिया छॾनि। असां इहो सोचियोसीं त जेकॾहिं हिते इहा चीज़ पई हूंदी टुटी भॼी तबाह थी वेंदी, इन जो को फ़ाइदो न आहे। असां पाण वटि उहे गॾु करे असांजो दोस्त थियो अची करे जावेद अहमद शहर जंहिं अची करे असांखे इन जे बारे में ॿुधायो ऐं इन जे बारे में हिकिड़ो किताबु आहे उन मां असांखे 3 पेज ॾिना जेका असां पढ़िया। असांखे ॼाण पई त हे वॾो हिकु कीमती क़दीम आसारात आहिनि हिते। जीअं जेके शयूं हितां मिलियूं उहे किथे महफ़ूज़ थियल आहिनि? जी उहे असां लाला जावेद खे ॾिनियूं आहिनि जेके खणी करे हिन में पंहिंजो ख़ैरपुर यूनिवर्सिटी में हुन जमा करायूं आहिनि ऐं उन ते नोट्स लिखे थो। जंहिं महिल उनजा नोट्स पूरा थिया ज़ाहिर आहे उहो गवर्नमेंट खे ई को माण्हू इस्लामाबाद जो बि हिते आयो छा उहे शयूं ख़रीद करे वियो जेके हितां जेके शयूं लधियूं? जी हिकिड़ो आहे इन जो पंजाब जो आहे उहो हिते अचे थो, उहो नवादरात जो कमु करे थो। उहो हितां अची करे उहो मूर्ति जेका हिकु 35,000 में हितां ख़रीद करे वियो ऐं उन खां पोइ मैग्नेटिव डिटेक्टर खणी करे हिते अची करे तलाश करे थो। कुझु लोह कुझु पितल जा सिक्का वग़ैरह जेका चीज़ हुनखे मिले थी पर छॾे कान थो। कुझु ॾींहं पहिरें जेको आहे हिते ट्रैक्टर काहे आया आहिनि उन में 60 लीटर तेल विझराए करे उन पाण हिते खोटराई कराई आहे जंहिंजे नतीजो तव्हांखे ॾेखारियूं था। दीवारूं जेके आहिनि उहे बि भञी करे तबाह पियो करे। कुझु यानी की सिकनि या पंहिंजे लोहे जे जेको आहे ज़रनि जे पंहिंजो लालच में अची करे दीवारूं जेके आहिनि फाउंडेशन बि बाक़ाइदा ठोड़ाए थो। इंतिज़ामिया उनखे कुझु न कयो, ट्रैक्टर काए अचे उन ते हरणु शुरू कयो। इन चीज़ जी त ॼाण ई कंहिंखे न आहे न। हाणे हे ॻाल्हि उथी आहे, कुझु माण्हुनि खे ख़बर आहे त जीअं मोहन जो दड़ो कीमती आहे, हे बि साइड असांजी ईअं कीमती आहे। हिन माॻ जे आसारनि मां अहिड़े क़िस्म जा ठिकर जा थांव मिलिया आहिनि जिन बाबति असांजो दोस्त जेको आर्कियोलॉजी खाते जो फोकल पर्सन आहे उन ॿुधायो पिए त अहिड़े क़िस्म जूं ई शयूं शुरूआती तौर ते मोहन जे दड़े जे मथां छिरे तां बि मिलियूं पए ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं मुख़्तलिफ़ ॿिया जेके तारीख़ी आसार आहिनि घोटकी में जीअं खैरगढ़ आहे या सोणी जो दड़ो मुमल जी माड़ी उते बि हिन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके आसार आहिनि उहे मिलिया आहिनि ऐं ख़ासि करे ही मूर्तियूं ऐं ठिकर जा विञोड़ दड़े जे हवाले सां मौक़े के लेखक साईं अब्दुल मजीद नाइज साहिब जन सां गॾु आहिनि, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो जेतिरे क़दुरु माना मुंहिंजी तहक़ीक़ आहे त उते जिते असीं हिन वक़्तु बीठा आहियूं इहो आहे स्तूपा। सो 3 साल पहिरियां दोस्तनि सां गॾु जॾहिं आउं हिते अची करे इन जी खोजना कईसीं
त इन स्तूपा जे भर पासे में हिकु नंढियूं नंढियूं खोलियूं ठहियल हुयूं जंहिंजे मथां जेको आहे न सिरनि ते फर्श ॿधल हुयो ऐं अॻियां जेको आहे न 2 फुट खनि 3 फुट जेका झिकाई हुई त जीअं जेकॾहिं को बि जेको आहे उते इबादत करे थो त किरण जी सूरत में उनखे वरी सुॼागी थी वञे ऐं वरी हू पंहिंजी इबादत जेका न उहा कंटिन्यू रखे हिन जी खां बि अॻिजी आहे उन सां ऐं उन खां पोइ जॾहिं आउं आयो हुउसि त इहे ॾखिण तरफ़ जेको आहे उते ज़मीनूं ठहियूं पिए त उन वक़्तु असांखे हाउस बि कुझु मिलिया जेके हाउस जंहिंजे इन में हेठाई ते जेका आहे न सो इहे सिरनि सां फर्श ॿधल हुयो ऐं उते ठिकर जाम हुयो जेके उहे ॿुधाइनि पिया त हीअ जेको आहे न हिननि जे व्यंजन या सनान जे लाइ जेके न हीअ तलाउ हो माघ खे जी सुञाण लाइ छा थियणु खपे मतिलबु जीअं मोहन दड़े जी खोटाई थी त सभु शयूं वाज़े थियूं त उन हवाले सां कहिड़ियूं तजवीज़ूं तव्हां ॾींदो सरकार खे? सर मां त इहो चवंदुसि त हिन माघ जी सभ खां पहिरियों मालकाई कई वञे ही बदकिस्मती असांजा पंहिंजा जेके क़दीम माग आहिनि उन्हनि खे असां निंधण को छॾे ॾिनो आहे पर जेकॾहिं थोरो तव्हां अॻिते वेंदव त हिननि जेका ही वाही खटियल आहे त उन वाटर कोर्स जे हेठां बि जेको आहे न सिरूं निकिरनि थियूं इन मां इहो साबित थियो त हीउ हेठि बि शहर आहे त असीं जेको वस वारनि खे इहा अपील कंदासीं त तव्हां अचो वाहर कयो पंहिंजनि मागनि जी ही पंहिंजी तहज़ीब आहे ऐं असां सिंध धरती उन जा वारिस आहियूं जंहिं माना तहज़ीबूं जेके आहिनि न उहे सॼी दुनिया ताईं पहुचायूं आहिनि पर हाणे बदकिस्मती असांजी इहा आहे जो असांजूं पंहिंजूं तहज़ीबूं निंधणियूं थियूं पियूं आहिनि जी जीअं न आसारनि मां ऐं आर्कियोलॉजी खाते जा जेके माहिर आहिनि उन्हनि जे ॻाल्हियुनि मां ऐं हिन माघ जे अलामतुनि मां आसारनि मां दीवारुनि मां पथरनि ऐं मूर्तियुनि मां इहो वातो त विञड़ोठ हिकु तहज़ीब हिकु माघ जो नालो आहे ऐं कंहिं दौर में हिते मोहन दड़े वांगुरु माण्हू रहिया पए वसि जेको जंहिंजी इरादी 150 एकड़ खां वधीक आहे ऐं उते वाज़े तौर ते अलामतूं आहिनि त ही कंहिं दौर में हिते हिकु वसंदी हुई वॾो शहर हुयो त ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिनखे महफ़ूज़ कयो वञे प्रोटेक्टेड एरिया करार ॾेई हिते पुलिस जी पिकेट पहिरियां लॻाई वञे त जीअं जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराया वञनि ऐं उनखां पोइ सरकार ख़ासि करे जेके लाॻापियल खाता आहिनि उहे हिन तारीख़ी विरसे खे महफ़ूज़ करण जे लाइ ऐं हिन तारीख़ी जेको माघ आहे शहर आहे हुनखे असुल सूरत में उनजी खोटाई करे उनखे दुनिया जे अॻियां सिंध जी नई जेका तहज़ीब आहे हिकु नओं जेको मोहन दड़ो जहिड़ो शहर आहे उनखे दुनिया जे अॻियां आंदो वञे ऐं हितां जेके माफ़ियाउनि तरफ़ां कुझु शयूं ख़रीद कयूं वयूं आहिनि या हिते जेके मूर्तियूं लधियूं ऐं ॿियो तारीख़ी शयूं लधियूं जेके माण्हू हितां खणी विया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वई ऐं हितां जेके शयूं चोरी थियूं आहिनि या विकिरो कयूं वञनि उहे वापसि करायूं वञनि हिते म्यूज़ियम ठाराए उहे शयूं हुते महफ़ूज़ कयूं वञनि। कैमरामैन सदाम मलिक सां गॾु अलावर बोज़दार KTN न्यूज़ घोट।